शंघाई सरबराही इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां साइड लाइन मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। शंघाई सरबराही इजलास जे मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे चीनी सदर शी जिनपिंग सां साइड लाइन ते मुलाक़ात थी। ॿिन्ही अॻवाननि विच में पाक चीन लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॿोॾि मुतासिरनि जी मदद ते चीनी सदर, हुकूमत ऐं चीनी अवाम जा थोरा मञिया। वज़ीर आज़म 5 सेप्टेम्बर ते चीन जे सूबे सिचुआन में ज़िलज़िले सबब जानी नुक़सान ऐं तबाही ते ॾुख जो इज़हार पिणु कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीन जे सदर खे सनती तरक़ी ऐं इलाइक़नि राब्तनि जे हवाले सां हुकूमती पॉलिसियुनि खां आगाह कयो। वज़ीर आज़म तरफ़ां पाकिस्तान जी समाजी इक़्तिसादी तरक़ी ते सीपेक जी तब्दीली जे असरनि खे साराहियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ FATF, कोरोना ऐं ॿियनि शोबनि में तावन ते चीनी हुकूमत जो शुक्रियो अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त मौसमियाती तब्दीली ऐं बीमारियुनि जहिड़नि चैलेंजिस खे समूरनि मुल्कनि जे तावन सां ई मुंहुं ॾेई सघिजे थो। शंघाई सरबराही इजलास दौरान वज़ीर आज़म जे रूस ऐं तुर्की ऐं आज़रबाईजान जे सदरनि सां बि मुलाक़ातूं थियूं आहिनि। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई।